मज़दूर जिदोजहद ऐं कामरेड जो नालो सिन्हा नामियस आहे ॼण त ॿई हिक ॿिए जो नेमुल बदल आहिनि। संदन भर में वेठो आहे ज़ुल्फ़कार शाह साहब। ज़ुल्फ़कार शाह साहब जॉइंट डायरेक्टर आहिनि पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ लेबर एजुकेशन पायलर सां संदसि पाण वाबस्ता आहिनि। ख़ासि तौर ते पोरियतनि जे हवाले सां कानून साज़ी कहिड़ी हुजणु घुरिजे, पोरियतनि जा हक़ कहिड़ा आहिनि ऐं पोरियतनि खे जेका सुजाॻीअ जे हवाले सां पाण हर जगह ते पायलर मुतहरिक असांखे नज़र अचे थो। संदन भर में वेठा आहिनि बशीर अहमद राजपर साहब, पाण कोऑर्डिनेटर आहिनि जेके असांजा कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी आहे ख़ासि तौर ते ऑयल ऐं गैस फील्ड में उन्हनि जा। मां पंहिंजे सभिनी महिमाननि खे भलीकार चवां थी। कामरेड तव्हां खां शुरूआत असां कयूं पिया त तव्हांजी हिकिड़ी ड्रुगुई उमिरि गुज़री आहे इन्हनि हुकुमराननि सां ऐं जहिड़ींदे ऐं मज़दूरनि जे हक़नि लाइ। पहिरें त असांखे इहो ॿुधायो त सिंध में जेके गैस फील्ड आहिनि उहे केतिरियूं आहिनि? सिंध में लॻभॻि 112 गैस फील्ड आहिनि ऐं जेके सरकारी अंगनि अखरनि में ॼणायो वियो उहो 100 गैस फील्ड, पर सिंध में आहिनि 112 गैस फील्ड। पोइ सरकार 12 छो लिकाए छॾियूं आहिनि? जी सरकार 12 लिकाए छो थी छॾे? हा, लिकाए इन करे त पोइ ख़ुदि हाणे वसीम मोहम्मद जेको इहो आहे उन चयो आहे त असां गैस खे सीक्रेट रखूं था। अच्छा। हा, उन जे करे हुन लिकाए छॾियो न। गैस में फील्ड जेके आहिनि 112 आहिनि ऐं 1 अरब मुक फुट सालियानो रोज़ानो गैस ॾियनि थियूं सिंध मां। 1 अरब मुक फुट रोज़ानो गैस फील्ड। माना पाकिस्तान में जेका मुकमल गैस सप्लाई थिए थी उन मां केतिरो % सिंध पइजे? 72% सिंध थी करे ॾिए थी ऐं 17% ॾिए थो बलोचिस्तान ऐं 5% ॾिए थो पंजाब। ऐं इन में इहे आहिनि प्रोड्यूसर ऐं यूज़ जेके कनि था कंज़्यूमर जेके आहिनि उनमें 33% सिंध आहे ऐं 7% बलोचिस्तान आहे ऐं 55% पंजाब आहे। अच्छा। हा, त माना जेकॾहिं असां अंदाज़ो लॻायूं त पंजाब प्रोड्यूस करे थो 5% ऐं ख़र्च करे थो 55%। इन करे ई त असांजे गैस जो रेट जेको आहे उहो $4 फी मुक फुट आहे सिंध जो गैस, पर ईरान जो गैस जेको ख़रीद कनि था उहो $11 में ऐं दुनिया में $11 खां घटि गैस मुक फुट न आहे। पर छा आहे त जीअं त असांजी रॉयल्टी जेका आहे उहा 50% थी वई आहे, छो जो गैस में असांजो जेका मदनियात आहे उन में आइन मुताबिक़ असां 6 फुट खां हेठि पाणी बि असांजो हक़ न आहे। पाणी बि फेडरल गवर्नमेंट जो पियूं था, पर रॉयल्टी जेका असांखे हाणे PP गवर्नमेंट नई इम्प्रूवमेंट आंदी आहे, बेटर इम्प्रूवमेंट चइजे, उन मंझि असांखे 50% रॉयल्टी मिलंदी। उहा रॉयल्टी $4 जे हिसाब सां तमामु थोरी वेंदी। इन जे करे इहे गैस फील्ड जेके आहिनि उनजी क़ीमत घटि रखी वई आहे त जीअं सिंध खे रॉयल्टी बि पूरी मिले। अच्छा, ज़ुल्फ़कार असांखे इहो ॿुधायो त असां मज़दूरनि जे हवाले सां ॻाल्हि था कयूं पिया, असांखे तव्हांखे आइडिया आहे त एस्टिमेटेड ऑयल ऐं गैस फील्ड में केतिरा मज़दूर हिन महिल एम्प्लॉयड आहिनि ऐं 112% जेके गैस फील्ड आहिनि एतिरियूं ऑयल फील्ड्स आहिनि, त को रफ एस्टिमेशन तव्हां वटि आहे? हाणे तव्हांखे ॿुधायां जेको ख़ासि तौर ते मज़दूरनि जी जेका डेटा हूंदी आहे या अंग अखर हूंदा आहिनि उनजे लाइ असां सभु मतिलबु जीअं माण्हू हूंदा आहिनि उहे असां रिलाए कंदा आहियूं गवर्नमेंट जा जेके स्टेटिक्स हूंदा आहिनि, छो जो कंहिं बि हिकिड़े माण्हू जे लाइ तमामु या कंहिं इदारे जे लाइ नामुमकिन आहे त उहो वञी सभिनी शयुनि ते को सर्वे करे अंग अखर आणे। त जेको गवर्नमेंट जा जेके ॿई डॉक्यूमेंट्स आहिनि ज़्यादातर जंहिंमां असां डेटा वठंदा आहियूं लेबर फोर्स हूंदो आहे ऐं उनखां अलावा इकनॉमिक सर्वे हूंदो आहे, उनखां अलावा जेको स्टेटिक्स जो बुक हूंदो आहे लेबर पाकिस्तान स्टेटिक्स ब्यूरो वारा कढंदा आहिनि, उन्हनि में किथे बि ख़ासि तौर पे स्पेसिफिक को डेटा अवेलेबल कोन्हे को, न त गैस ऐं ऑयल जे हवाले सां को मज़दूरनि जो आहे। ज़्यादातर ब्रॉडर कैटेगरी में उनखे कैटेगराइज़ कंदा आहिनि त हीअ एग्रीकल्चर वर्कर जो फोर्स आहे। मिसाल के तौर पे हिन वक़्तु जो पाकिस्तान में आहे उहो को 5,70,00,000 टोटल तव्हांजा मतिलबु मज़दूर आहिनि। उन्हनि में चवंदा आहिनि त बाबा हेतिरो % तव्हांजो जेको आहे 45% एग्रीकल्चर जो आहे, 33% सर्विसिस जो आहे, 22% तव्हांजो